अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही टाउन मदीजी जी गवर्नमेंट अस्पताल मदीजी आहे। ज़िलो शिकारपुरा साम्हूं बोर्ड ते नज़र अचे थो पियो। हींअर हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं सूमरु आहे ऐं सुबुह जा 8:30 बजा थियनि था। ॾिसूं त हॉस्पिटल में अमलो पए थो आहे या न पए थो आहे। तव्हां ॾिसो, हिते मोटरसाइकिलियूं बीठियूं हूंदियूं आहिनि, गाॾियूं बीठियूं हूंदियूं आहिनि। अमलो हूंदो आहे त हिते कंहिं बि क़िस्म जी का साइकिल, का मोटरसाइकिल, का गाॾी नज़र नथी अचे। वरी वधीक अंदरि ॾिसूं त छा सूरत हाल आहे। हे रिसेप्शन बिल्कुलु माना ख़ाली नज़र अचे थी पई। मदीजी जी रिसेप्शन आहे। सुबुह जा 8:30 खां टाइम क्रॉस थो थिए। हे तव्हां ॾिसो, घड़ियाल अस्पताल जो घड़ियाल अथव। मां तव्हां वरी सम्झो त मां को ॿिए घड़ियाल जी फुटेज थो वठां। वईदा मरीज़ तुफ़ा हुआ यशपीन। हे ॾिसूं था पिया मेडिकल सुपरीडेंट जी ऑफिस आहे, डॉक्टर जयप्रकाश ओड। हे तालो लॻो पियो आहे। हेॾे ॾिसूं था टोटल कंहिं बि क़िस्म जी का बि मूवमेंट नज़र कोन थी अचे। हे कमिरो ख़ाली लॻो पियो आहे। हे मेडिकल ऑफिसर, हिनखे तालो लॻो पियो आहे। ही जेको आहे OTP साइट वेलकम टू। साईं हे छा आहे? प्राइवेट सेक्शन आहे या गवर्नमेंट सेक्शन? प्राइवेट सेक्शन आहे। हाणे प्राइवेट सेक्शन माना PPA जे अंडर आहे। PPA जे अंडर आहे ऐं सुबुह जो माना 8 बजा तव्हांजो टाइम आहे। तव्हां अची पहुता आहियो। तव्हांजो नालो आहे? एहसान अली मीराणी। हिते छा आहियो तव्हां? न्यूट्रिशन असिस्टेंट। ठीकु आहे। माना हीअ जेको आहे ॾिसो, PPA जे तरफ़ां जेका हिते एम्प्लॉई आहे, माना हिकिड़ो आहियो तव्हां, 2 टे आहियो? 2 आहियो तव्हां। 2 ई माना पंहिंजे टाइम ते सुबुह जो पहुता आहिनि। बाक़ी गवर्नमेंट जो को बि अमलो माना जेको आहे तो नज़र नथो अचे। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। माना हे TB डॉट हिते तालो लॻो पियो आहे। हे साईं चवां त डेड स्टॉक रजिस्टर, हे तालो लॻो पियो आहे। माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गवर्नमेंट माना अमलदारनि ऐं ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खे माना हराम खाई वियो आहे। हराम, हद हराम। हाणे ॾिसो, माना ड्यूटी जेके कनि था, पुछाणो आहे त माना ड्यूटी कनि था न, वेठा आहिनि न, आया आहिनि। बाक़ी MS समेत साहब घर ज़ालनि सां सुता पिया हूंदा। मां सम्झां थो त कंहिं बि क़िस्म जी का बि मूवमेंट तव्हांखे नज़र अचे। हे मेडिसिन रूम, हे तालो। हे अस्पताल तव्हांखे मुकमल ख़ाली नज़र ईंदी। हे स्टोर कीपर, हे तालो। हे स्टोर रूम, हे तालो। कंहिं क़िस्म जी का सफ़ाई सुथराई तव्हांखे माना नज़र कोन ईंदी। हेॾे अस्पताल मुकमल ख़ाली सुनसान। हे औरतुनि जो वार्ड, हे तालो। हे नर्स डिस्पेंसरी रूम, हे तालो। हे साईं कॉन्फ्रेंस रूम, हे तालो। हे साईं खे चवां त माना सफ़ाई सुथराई कंहिं बि क़िस्म जी का नज़र कोन थी अचे। हुजे भाऊ को पुछण वारो, को का सज़ा, का जज़ा, को बि पुछण वारो हुजे न। ड्यूटी डॉक्टर से जेको एमरजेंसी वार्ड में मां कैज़ुअलिटी में हिन वक़्तु पहुतो आहियां। इहा कैज़ुअलिटी जी सूरत हाल आहे। जेको आहे तो तव्हांखे मर्दाणो वार्ड, हे बिल्कुलु माना ख़ाली लॻो पियो आहे। इन्हनि ते त शीटूं बि कोन्हनि के चादरां। इन्हनि ते चादरां माना ईअं लॻी पियूं आहिनि ॼण त कुता बिला घुमी विया आहिनि। ॾिसो सफ़ाई, माणा मिटीअ जा इन जे मथां माना जेको आहे तो चढ़िया पिया आहिनि। हे जेको आहे तो सफ़ाई सुथराई ॾिसो। हे कैज़ुअलिटी भाऊ, शोबे हादसात। मथां तव्हां चओ त को जेको आहे तो मां ॿी कंहिं जॻह ते कैज़ुअलिटी लिखियो पियो आहे, शोबे हादसात आहे। टेबल ते को तव्हांखे माण्हू नज़र न ईंदो। हे जेको आहे तो डिस्पेंसर्स ड्यूटी रूम जेको आहे उनखे तालो लॻो पियो आहे। हिते तव्हांखे को बि माण्हू, को बि अमलो नज़र न ईंदो। तव्हां ॾिसो, मदई गवर्नमेंट तालका अस्पताल मदई जी आहे। कंहिं बि क़िस्म जो को बि अमलो, मुकमल ख़ाली लॻी पई आहे। हेॾी सारी वॾी अस्पताल आहे। एमरजेंसी वार्ड खे तव्हांखे मां ॾेखारियां त हे साईं खे चवां त तालो लॻो पियो आहे। ओ हे ॾिसो, हे दर बंदि आहे। खोलियो, हे मां थो खोलियां दरवाज़ो ऐं तव्हांखे मां ॾेखारियां जेको आहे तो
ये लॻो पियो आहे शोबे हादसात गवर्नमेंट अस्पताल मदई जी हीअ मेन गेट आहे कैज़ुअलिटी मां दर तव्हांखे खोले ऐं जेको आहे तो ॾिनो ॾिसो माण्हू गवर्नमेंट ड्यूटी जे लाइ केॾो माना तड़पनि था केॾो परेशान आहिनि जेको आहे लखें रुपया 50 लख 40 लख रुपया जेको आहे तो माण्हू ड्यूटीअ जे लाइ भरनि था इन जे करे ई था भरनि न त उन्हनि खे यकीन आहे त तव्हां माना ड्यूटी वठी ऐं पोइ वञी ज़ाल तां सुम्ही पवंदा ते पघारूं पियूं मिलंदियूं रहंदियूं को पुछा न करण वारो हूंदो को चवण वारो न आहे को आखण वारो न आहे का पघार बंदि न थींदी को ऐं प्राइवेट तॾहिं चवंदा त इहा गवर्नमेंट अस्पताल मदई जी तॾहिं हली सघे थी जॾहिं हिनखे को न को जेको आहे हिनखे PPH आहे जे हैंडओवर कयो वञे हे तव्हां ॾिसो हे डिस्पेंसरी आहे दवा हितां वठंदा दवा ॾियण वारे खे जेको हूंदो ई कोन तालो लॻो पियो दवा ॾींदो कान हे ताईं तव्हां त तालो लॻो पियो आहे हे EP आहे सेंटर आहे हे रिकॉर्ड रूम खे तालो लॻो पियो आहे हे ताईं मेडिकल ऑफिसर इवनिंग शिफ्ट चलो इवनिंग शिफ्ट त हाणे पर न हे ताईं तव्हां त दरीअ खे मुकमल ॼारनि तां वकोड़ पियो आहे हे एक्सरे रूम आहे एक्सरे रूम के ताला लगा पिया ये मोटर साइकिलूं मां तव्हांखे ॻणायां इहा 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 मोटर साइकिलूं माना माण्हू हिकु ई नथो लभे माना हे ॼण त छा चवां तव्हां त गवर्नमेंट अस्पताल खे पार्किंग माना जेको आहे रूम बणाए छॾियो अथऊं ॿुहारी पई आहे पर सफ़ाई कोन्हे का तव्हां ॾिसो त सही न साईं हीअ सूरत हाल माना गवर्नमेंट अस्पताल मदई जी मां तव्हांखे विज़िट थो करायां ऐं त TB डॉट्स लेबॉर्ट्री जो बोर्ड लॻल आहे ऐं तव्हांखे मां हैरानीअ जी ॻाल्हि ॿुधायां त ओ हीअ जेको आहे तो ॼारो जेको आहे तो ॼारो लॻो पियो आहे हिनखे को कपिड़ो हणण वारो कोन्हे को ऐं हिनखे तालो त पंहिंजी जॻह ते लॻो ई लॻो पियो आहे तालो ॾींदा छो गवर्नमेंट मुलाज़िम हुननि खे पका को पुछंदो ई न आहे हुननि खां को पुछण वारो आहे ई कोन हे ॾंदनि जो साईं छोबो आहे गवर्नमेंट अस्पताल मदई जी इहा हालत लॻी पई आहे हे पूरी गवर्नमेंट अस्पताल मदई जी जो मां तव्हांखे हीअ सूरत हाल बराए रास्त ॾेखारी अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं मुंहिंजो ख़्यालु थियो त मां छो न तव्हांखे अॼु गवर्नमेंट अस्पताल मदई जी जो दौरो करायां विज़िट करायां ऐं ॾेखारियां त हिन वक़्तु इहे जेका हज़ारे माण्हुनि जूं ज़िंदगियूं जेको आहे उहो रिस्क ते लॻियूं पियूं आहिनि ऐं हिते जेको आहे हॉस्पिटल जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को बि अमलो मॉर्निंग माना जेको आहे उहो जो मॉर्निंग शोबे में कमु कंदड़ को बि मुलाज़िम जेको आहे तो अस्पताल में मौजूदु कोन्हे ऐं हे जेको आहे त मां तव्हांखे ॾेखारियां त हे त थियो मेल स्टाफ जी जेका तो लोकेशन पर अंदरि तव्हां हे जेको आहे तो वरी पोर्शन जेको आहे हिते लॻल आहे थधे पाणी पीअण जी जाइ पाणी आहे शुक्र आहे मालिक जो हले थो बिजली आहे हे लेडीज़ माना शोबो आहे ऐं हिते जेको आहे तो लेडी डॉक्टरियाणियूं वेहंदियूं आहिनि न स्टाफ नर्स डॉक्टरियाणियूं त कोन्हनि पर उन्हनि खे बि माना मुकमल ताला आहिनि मतां तव्हां चओ त साईं मां को हे तालो लाइट ॿारी मां हे तालो लॻो पियो आहे ऐं लेडीज़ स्टाफ नर्स जेके वेहंदियूं आहिनि माना उन जे हवाले तां हे लिखियो पियो आहे फीमेल स्टाफ रूम हे तालो लॻो पियो अथव हे गवर्नमेंट अस्पताल मदई जी को पुछण आखण वारो आहे दर कुल बंदि लॻा पिया आहिनि ऐं हिनखे तालो कोन्हे पर बंदि आहे अंदरों बंदि आहे त हे जेको आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो गवर्नमेंट अस्पताल मदई जी सूरत हाल ही जेको आहे तो दोस्तो माना जेको आहे तो गवर्नमेंट अस्पताल मदई जी में हिन वक़्तु शाह साहब जन मौजूदु शाह साहब तव्हांजी नाइट ड्यूटी आहे नाइट ड्यूटी हॉलीडे हा हॉलीडे में नाइट ड्यूटी न सुबुह जो मॉर्निंग में चढ़ंदा आहियूं सुबुह जो 8 बजे वरी ॿिए ॾींहुं ते हलंदा आहियूं 9 बजे अच्छा नाइट ॾींहुं
माना इहा असांजी ठीकु आहे मतिलबु हॉलीडे में तव्हां आहियो नाइट में तव्हां हुयो हा हा हाणे मॉर्निंग में माना 8:30 खां मथे टाइम गुज़रंदो थो वञे भला टाइम हूअं त 8 बजे तव्हांजे लहण जो आहे न असांजो 8 खां 8 ताईं आहे हा पर हितां जो अमल असांजो 9 बि करे वेंदो आहे नव बि कंदो हा अञा ताईं कोई ज़ाहिर न थियो आहे वाहिद माना पीपीएस जो हिकिड़ो अमलो मौजूदु आहे इहो आहे प्राइवेट वारो आयो आहे उहो आयो आहे प्राइवेट ड्यूटी आहे पघारूं बि हिननि जूं थोड़ियूं हूंदियूं थोरियूं हुन मुंहिंजे ख़्याल में 20,000 बि मस हूंदा 25,000 ताईं शिके 20-25,000 सिके किरावा बि पंहिंजा भरंदा शे पंहिंजा ऐं हिनखे असांजे MS साहब खे तेल बि अस्पताल मां खणे गाॾी पोइ बि माना जेको आहे अचण लाइ कोन्हे तयारु बाक़ी अमले जो पघारूं मुंहिंजे ख़्याल में लख हूंदियूं गंजो लख पटियाले जी लख आहिनि पटेवाले जी लख पघार आहे वाह साईं वाह ऐं उन्हनि खां बद का उन्हनि खे ॻणती ॻाल्हि कोन्हे का यार मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बहितर लॻी त स्वीपर मौजूदु आहे हा सफ़ाई उहो ईंदो आहे साजरी ईंदो आहे साजरी ईंदो आहे हा 6 साढे 6 दर ईंदो आहे सफ़ाई करणी आहे न कैज़ुअलिटी कैज़ुअलिटी वारो त असां हली वेठा आहियूं कैज़ुअलिटी वारो ईंदो वरी 9 बजे तव्हां त माना तव्हां बि त साईं माना बुनियादी तौर ते ॼण त ड्रेसर हो न हिते डॉक्टर कहिड़ो आहे असां ड्रेसर न आहियूं असां डिस्पेंसर आहियो अच्छा 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 ड्रेसर जा न आयो आज़ाद हुसैन सोलंकी साहब ड्रेसर न अचनि न डिस्पेंसर तव्हां माना नाइट ड्यूटी कयो था हॉलीडे में बि तव्हां माना वॾा जेके हूंदा जेके पेशेंट आहिनि उहे बि तव्हां ई ॾिसो था असां ई डील कंदा ज़ख़्मी आहिनि लीगल आहिनि मेडिको लीगल बि तव्हां ई था ॾिसो मेडिकल रमेश खे घुराए हुनखे घुराईंदा डॉक्टर अब्दुल्ला चंद साहब खे हा पर राति जो 12-1 बजे काई हिते एक्सीडेंट थिए त ज़रूरु ॾिसंदो त तव्हां न हा ॾिसंदासीं असां बाक़ी जेकॾहिं प्राइवेट अस्पताल में को डिस्पेंसर वेहे थो त उनखे ॿधी लाकअप था कनि हा हुनखे ऐं हेॾी सारी गवर्नमेंट अस्पताल तालका अस्पताल मथे जी आहे उते डिस्पेंसर माना पूरी अस्पताल जो संभाले हिते क्या पुछा कोन्हे नाइट जो ड्यूटी डॉक्टर कोन्हे को डे वारा न पता नहीं तव्हांजी डे में ड्यूटी आहे तव्हां छा आहियो चौकीदार बि आहियो माली बि आहियो यार हाणे 2 पोस्टियूं कीअं एट ए टाइम उहो ठीकु आहे उहो कमु त भली तव्हां सौ कयो पर तव्हां बुनियादी तौर ते हूअं चौकीदार हो ऐं अॻिलो जेको हिकिड़ो अबड़ो विड़ी पियो अमरात असां यार सां उहो बि त चौकीदार आहे न गाइजन जो माली आहे ज़ुल्फ़कार गाय जो माली न न ॿियो यार मोहम्मद अली हा अलाए छा नालो आहे हा छोकिरो नंढड़ो चौकीदार आहे 2 चौकीदार आहिनि न 4 चौकीदार आहिनि 4 चौकीदार आहिनि असांजो नाइट में हूंदो आहे मंज़ूर मेमण ॿियो वरी सिपर आहे असांजो चौकीदार माना ॾींहं जो बि हूंदा आहिनि छा हा बसि ॾींहं जो बि आहे इवनिंग में बि आहे अच्छा नाइट में बि आहे